ये ना बाज वरी रमजान में ॿिया ऑफिसर अचनि या बिजली कटनि त पोइ काजी पास करे वेंदो ईअं न जो नाते वरी मुंहिंजी बिजली कटिजी वई न त पोइ ख़ैर नथी हाय जे न वञूं हिन गर्मी में पीआण त वहेला कंदा बंदि बिजली पोइ न गैस हलंदो न मानी थींदी हिकु रमज़ान महीनो हिकु पोड़ा मुड़ुस अल्लाह मामा मीरू काले वने तो वञा थो अबा हे बिजली जो बिल पीआण इहो जेकॾहिं न पीआईंदासीं बिल त हे रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे वरी बिजली वेंदा कटे अॼुकल्ह गैस बि हले बिजली ते हर ॻाल्हि आहे बिजली ते बिजली को सवाइ कमु कोन थींदो अरे मामा मीरू दुनिया में काथे वञी पुगिया अबा मुंहिंजो कहिड़ो कमु दुनिया सां काथे वञी पुॼे मां पंहिंजे शहर में रहंदो मुंहिंजो दुनिया सां कहिड़ो कमु ॻाल्हि ॿुध ॿुधाए दुनिया तरक़ी करे वई आहे घर वेठे बिल पास थिए थो घर वेठे बिल पास थिए थो हाँ अरे अबा असांखे कहिड़ी ख़बर त घर वेठे कीअं बिल पास थींदो आहे ही छा था कर बातो फसाएस तो अच्छा बिल जी ॻाल्हि हले थी मां जो आहियां मुंहिंजो दोस्त ऑफिसर ॾिठल आहे हाँ मां कॉल कयांसि थो हाँ ईंदो तुंहिंजे घर बिल पास करे वेंदो माना हाणे बिल वारा घर अचनि था उते अची करे बिल पास करे मोटी वञनि था हा वॾी ॻाल्हि आहे तूं घर हली वे हा मां कॉल कयांसि थो हा घर जी बिल पास करे वेंदो ईअं न जो नाते वरी मुंहिंजी बिजली कटिजी वई न त पोइ ख़ैर नथी अल्लाह मालिक रमज़ान भी आए पको भी न तो माना जुगाड़ पको थियो ना मामा मीरू ये कीअं थींदो हा इहा महिरबानी कर मां त भलाई कर मां हलाए थो घर हा 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 कुराड़ो वयो मां बि वञांसि आहे त इहो दरवाज़ो अबा कहिड़ो अचां पियो बा अचां थो तकड़ कर जान जे रहे आयो बा आयो दर भॼे छा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साहब खैर ख़ैर बा अमन तो केर जो आना बा अब असां इहो गैस जो बिल पाईंदा बिजली जो बिल बिजली जो गैस जो भई हाँ हा हा वाह वाह हा भाई माखे दे घणो बिल आयल आहे तव्हां ॾे 2300 रुपया हा भाई 2300 रुपया हाँ भाई सही है ठीक है तव्हांजो हाणे बिल जमा थी वियो मेहरबानी वॾी सहूलियत कई अथव अलाह न त अॻे त गर्मियुनि में हिननि में वञी बिजली जा बिल ज़लील थींदा हुआसीं बैंकनि में ऑफिसनि में ठीक है चाचा ये कंप्यूटर मूंसां साण आहे ठीक आहे हाँ ऐं हिते मां चाढ़े छॾिया आहिनि तव्हांजा पैसा ठीक आहे वञी करे ऑफिस में वेही करे पोइ कंप्यूटर में चाढ़े छॾियो क्लियर थी वेंदो ठीक आहे ईअं न बस वरी रमज़ान में ॿिया ऑफिसर अचनि या बिजली कटनि त पोइ काॾे वेंदा केरु कोन्ह असांजी ड्यूटी आहे असांजो फर्ज़ आहे असांजो कमु कयूं था न ठीक आहे अॻे त तव्हां दुकान ते वञो पिया ऑफिस वञो पिया हाणे तव्हांजे घर अचणो थो पए महिरबानी बा ठीक आहे रमज़ान जी सहूलियत आहे रमज़ान जी सहूलियत आहे ठीक आहे अल्लाह ख़ुशि कंदे बा मामा मीरू ॻाल्हि ॿुध तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी शादी हे ऑफिसर मोकिलियो न हिनखे बिल जा पैसा ॾिनमि न बसि उहो आयो ॾिसी करे इहो लैपटॉप अलाए इहो छा हुयुसि इहो कंप्यूटर अलाए छा हथ में बि हूंदो अथनि छा मामा मीरू चरियो थी वियो आहे छा वरी छो होॾे चई बि पाण वरी चरियो बि मां थियो आहियां मां कॉल कईमांसि हा चई त अॼु आचर मोकल ते आहे न ईंदो मां इहो कहिड़ो केरु इहो ऑफिसर जेको बैंक जा पैसा इहो बिजली जो बिल ॾे मां आयो आहियां घर मूंखे कहिड़ी ख़बर मां हलाए थो सुभाणे ईंदो ई
सुभाणे त मूंखे तो घुमाइण ईंदो त इहो हुया त 2300 रुपया जेके वञा पियो पीआण इहो वठी वियो एली ॾे ख़ुदा जी का मार पे माण्हुनि खे बि ठगी जा नवां तरीक़ा अची विया आहिनि बसि इहे खणी करे हथ में रवाना थींदा की असां बिल पीअण वारा आहियूं बसि वठी करे जमा करनि ई नथा आचर जे ॾींहं बि बिल वठनि था बा तोब ज़ारी आहे रमज़ान जो महीनो आहे छा पिटिया आहिनि हाणे अलाह ॾींदो वरी बिल पीआईंदुमि बाक़ी जेकी कई आहे मां हिन बाते कई आहे मिल ऑफिसर तूं किथे बि मां सां मिल अहिड़ी हालत कंदो मां